ॿुधायां थी पहाका। बुख में बसर बि मिठा। बुख लॻण वक़्तु जेकी मिले सो वणंदो आहे। जॾहिं कंहिं ॻाल्हि जी सख़्त ज़रूरत पवंदी आहे त उन वक़्तु इंसान खे जेकी मिलंदो आहे सो स्वीकार करणो पवंदो अथसि। चूंड या पसंदि जो को सवाल ई पैदा नथो थिए। हलवो हलवो चवंदे वात मिठो न थींदो। चिकनी चुपड़ियुनि ॻाल्हियुनि सां पेट न भरजंदो। रुगो मिठनि ॿोलनि सां पेट कीअं न भरजंदो। उन लाइ त खाधे जी ज़रूरत पवंदी आहे। पंहिंजी लाहे जे हथ कई तंहिंखे ॿिए जी लाहींदे कहिड़ो भउ। जंहिं पंहिंजी पगड़ी पाण लाइ छॾी यानी पंहिंजी इज़त जो वीचार न कयो सो ॿियनि पगड़ी लाइण में कहिड़ो भउ कंदो। इन करे अहिड़े निर्लज खां परे रहण में ई भलाई हूंदी आहे। हिक टंगे जे मुल्क में वञिजे त ॿी टंग खणी लिकाइजे। मतलब त जंहिं देश वञिजे उतां जी सभ्यता संस्कृति ऐं रिवाज मूजिब हलत हलजे। जिन काण कूड़ कमायम कम न साॻिया से ई आयम। मतलब त जिन जे कारण दुनिया में कूड़ कमायो कूड़ा कर्म कया औखे वक़्त कम में कोन आया। विपदा जे समय में उन्हनि को साथ न ॾिनो। पुट थी गुज़ार त सिधो पीउ थी। मतलब त निमाणो पुट थी व्यवहार कंदे त जल्द पीउ वॾो महान थीने। इंसान केॾो बि वॾो माण्हू हुजे उनखे विनम्र ऐं विनयशील रहण घुरिजे। डुबरे डांद खे मच्छर घणा। मतलब त डुबरे डांद ढगे खे मच्छर घणो सताईंदा आहिनि। साॻी ॻाल्हि डुबरे यानी कमज़ोर इंसान सां बि लागू थिए थी। हिन दुनिया में कमज़ोर इंसान खे हर हमेशह मुसीबत सहणी पवे थी ऐं उपहास जो पात्र बणिजणो पवे थो। अंधेर न बूंदे में खुश। मतलब त ना समझ मूर्ख इंसान खे निंदा या प्रशंसा जी शनास पछाण न हूंदी आहे। हू पंहिंजे निंदा खे बि प्रशंसा समझंदो आहे। घणी निंड निभाग जी निशानी। मतलब त आलस्य जे सबब माण्हूअ खे तमामु घणो नुक़सान सहणो पवंदो आहे। आलस्य निभाग जी निशानी आहे। उथी पाण न सघे लख लानत गोॾनि खे। मतलब त उथी पाण नथो सघे ऐं ॾोह ॾिए थो गोॾनि खे। जॾहिं को शख़्स को कम न करे सघंदो आहे ऐं उन जी नाकामयाबीअ जो ॾोह पाण खे न ॾेई उन कम लाइ कतब आंदल साधननि ते थोपींदो आहे। वाणियो पंज न सहे 50 सहे। मतलब त वाणियो कम ते 5 रुपया ख़र्च कोन कंदो पोइ भले उन ई कम लाइ 50 रुपया छो न ॾियणा पवनि। वक़्त ते ख़र्च करण में ई समझदारी आहे। सुनी पकाईअ मां कुझु न वणंदो आहे। सवे संत चवनि त बि ॿोड़ा ॿुधनि की न की। मतलब त दुनिया में केतिरा ई माण्हू अहिड़ा आहिनि जिन ते कंहिं बि ॻाल्हि जो को असर न थींदो आहे। हू हर ॻाल्हि खे ॿुधो अणॿुधो करे छॾींदा आहिनि। अहिड़नि माण्हुनि लाइ इहो पहाको कतब आणिबो आहे।
बिगड़ो मेहमान सुकाए पाण। मतलब त ॿियनि घरनि जे महिमान खे मानी नसीब न थींदी आहे। हुनखे बुख ते रहणो पवंदो आहे। ॿिनि पासनि खां लाभ जी लालच रखण वारे लाइ इहो पहाको कत बाणबो आहे। न हू हेॾांजो रहंदो आहे न होॾांजो। ॿिनि ॿेड़ियुनि में पेर रखण वारो मंझधार में ई फासंदो आहे। तिर जी गुथी 100 चोटूं खाए। कंहिं बि कम में जरा सी लापरवाही या देर वॾे नुक़सान जो कारण बणिजी सघे थी। इन करे इंसान खे घुर्जे त हू पंहिंजे कम खे सावधानीअ ऐं सही वक़्त ते पूरो करे। अंदर अॻियां रुअण आहे अखियुनि जो ज़ियान। ही पहाको तॾहिं चयो वेंदो आहे जॾहिं को ज्ञानी शख्स कंहिं अज्ञानीअ खे नेक सलाह ॾींदो आहे जेके अज्ञानी शख्स ते को असर न कंदियूं आहिनि, न ई उन ते अज्ञानी अमल कंदो आहे। हिरणी अॻे ई नचणी वेतर पयस गिंडणी। मतलब त हिरणी पहिरियों ई चंचल, वेतर उनखे घंटी ॿधी त पोइ उनजे आवाज़ ते पाण वधीक ठींग टपा ॾियण लॻंदी आहे। बुरे इंसान खे हिमथाइबो त हू अञा वधीक बुराई कंदो। मोतियुनि जी परख मां छा ॼाणे शीशा घर। मतलब त कांच जो वापारी मोतियुनि जी परख छा करे सघंदो? जवाहर जी परख त जौहरी करे सघंदो। मेह पंहिंजी काराणे कान ॾिसे ऐं गांइ खे चवे हलड़ी पुछकारी। हिन पहाके जो इस्तेमाल अहिड़नि शख्सनि जे मथां तंज़ करण लाइ कबो आहे जेके पाण ऐबनि सां भरियल हूंदे बि ॿियनि जा ऐब पिया ज़ाहिर कंदा आहिनि। इंसान खे पहिरियों पंहिंजा ऐब ॾिसण घुर्जनि, पोइ ऐब जो ई करणु खपे। ॿिलीअ खे ख्वाब में छिछर जंहिं शइ जी असांखे ज़रूरत हूंदी आहे, असीं उन मन चाही शइ जो चिंतन मन ई मन में कंदा रहंदा आहियूं। असांजो मन उन ई वीचार में लॻो पियो हूंदो आहे। सुपननि में उहा शइ पई नज़र ईंदी आहे। लाचार अॻियां आचार कोन्हे। मतलब त लाचार माण्हूअ लाइ हालतुनि सां समझोतो करण खां सवाइ ॿियो को विकल्प न हूंदो आहे। जिते बस न हले उते दाह ॾियण अजायो आहे। अॾींदे ॾींहं लॻी वञनि, डाहींदे वेरम न लॻे। कंहिं बि शइ खे अॾण में घणो वक़्तु ऐं घणी महिनत लॻंदी आहे। इन्हीअ जे उबत उनखे डाहिण में का देर न लॻंदी आहे। ठाहिण ॾुखियो हूंदो आहे, डाहिण सवलो हूंदो आहे। पोइ काई शइ हुजे, कम हुजे या को सबन, पंहिंजे दौरे खे केरु खटो चवंदो? पंहिंजी शइ खे केरु ख़राब सॾींदो? पंहिंजी शइ जी हर को साराह कंदो आहे। पंहिंजो ॿारु चाहे जहिड़ो हुजे, ॿिए जे ॿार खां सुठो लॻंदो आहे। अणघुरियो त माउ बि ॿार खे न धाराए। मतलब त बिना घुरण जे माउ बि पंहिंजे ॿार खे खीर न पियारींदी आहे। बिना घुरण जे का बि शइ कान मिली सघंदी आहे। चुप रहण सां पंहिंजे अधिकारनि खां वंचित रहिजी वञणो पवंदो आहे। इन लाइ घुरण में का बि झिझक
या शर्म न करण घुर्जे। खाइण लाइ खड़ो, कम मल बड़ो। केतिराई माण्हू त अहिड़ा हूंदा आहिनि जेके खाइण वक़्तु त मौजूद हूंदा आहिनि पर कम वक़्तु किनारो वठी टरी वेंदा आहिनि। अहिड़नि माण्हुनि ते तंज़ करण लाइ इहो पहाको इस्तेमाल कबो आहे। सत कुआ खाई मिली हज हली। सॼी उम्र पाप करे ज़िंदगीअ जे आख़िरी ॾींहंनि में साधु या महात्मा जहिड़ो वहिंवार करण जो ढोंग करण वारनि ते तिखी तंज़ करण लाइ ही पहाको कतब आणिबो आहे। खूहनि जा वात बंदि थियनि, माण्हुनि जा वात बंदि न थियनि। खूहनि जा मुंहुं बंदि करे सघजनि था पर माण्हुनि जा मुंहुं नथा बंदि करे सघजनि। हर मनुष्य जी निंदा कोई न कोई कंदो आहे। टीका टिप्पणी त हर कंहिं खे सहणी पवंदी आहे। कमरे खे तालो लॻाए बंदि करे सघजे थो पर मुंहुं खे बंदि करण वारो कोई तालो न ठहियो आहे। नाणो सो गंढ, बाणी साजा कंठ। पैसो सोई कम ईंदो जो गंढ में आहे। बाणी भी साई कम ईंदी आहे जेकी कंठस याद हूंदी आहे। मतलब त पंहिंजी बुद्धीअ ऐं बल ते भरोसो रखजे। ॿियनि खां मिलियल बुद्धि या बल वधीक वक़्त ताईं कम न ईंदो आहे। कुएं लधी हेड गड़ी चए आऊं बि पसारी। मतलब त केतिराई माण्हू का नंढी शइ हासिल करण बैदि कपड़नि में ई न मापंदा आहिनि ऐं पाण खे वॾी शइ सम्झंदा आहिनि। वॾा वॾा मनसूबा ॿधंदा आहिनि। करे चङाई ॼट सां त फेरे हणे पट सां। मतलब त मूर्ख माण्हूअ सां चङाई करण माने पंहिंजो नुक़सान पाण करण। मूर्ख सां जे भलाई कबी त हू भलाईअ जे बजाए भलाई कंदड़ खे हानि ई पहुचाईंदो। कख चोर सो लख चोर। नंढी शइ जी चोरी कंदो सो कंहिं ॾींहुं वॾी चोरी करण खां न हब कंदो। गुनाह जी शुरूआत नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि सां ई थींदी आहे। उहो सुवारी कोन्हे जेको घोड़े तां न किरियो हुजे। इंसान खे कंहिं कम में कामयाबी सवलाईअ सां कान मिलंदी आहे। उन लाइ खेसि अथक कोशिशूं करणियूं पवंदियूं आहिनि। कामयाबीअ जे राह में केतिरियूं ई अड़चनूं ईंदियूं आहिनि। उन्हनि खां न घबराइणु खपे। जो निमे सो गौरो। मतलब त जो झुके सो वज़नदार। निवड़त सां ई इंसान सभनि मान पाए थो। सियाणो ऐं महान शख्स सुभाउ खां निमाणो ऐं संयमी हूंदो आहे। अभी जो ॾिनो कहिड़े कम जो जेसी रब न ॾिए। माना पीउ मिट माइट या कंहिं बि दोस्त जो ॾिनो कहिड़े कम जो जेसि ताईं रब न ॾिए। सभ खां वॾो ॾाता त ईश्वर आहे। ॿिया सभु त उन जे दर जा सवाली आहिनि। बुछड़ो कुतो दड़ी पुणाए। जेकॾहिं को बुछड़ो कुतो हूंदो त उन जे बुछड़नि कमनि लाइ माण्हू उन जे मालिक खे भलो बुरो चवंदा। अहिड़ीअ तरह जे औलाद बुछड़ो हूंदो बुरो हूंदो त माण्हू संदसि माउ पीउ खे लानत ॾींदा। जन में को सुञाणेसी कोन चए आऊं घोट जी पुफी। मतलब त केतिराई माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि
जिनके कोई घुराए न घुराए पहुंची वेंदा आहिनि। शादी मुरादीअ या ॿिए के मौके ते वधीक मान सम्मान हासिल करण लाइ घर धणीअ सां वीजो रिश्तो ज़ाहिर कंदा आहिनि। अहिड़नि माण्हुनि ते तंज़ करण लाइ इहो पहाको इस्तेमाल कयो वेंदो आहे। घणनि खे छप रखजे, मतलब त घणनि जे मदद सां त पहाड़ खणजी सघजे थो, यानी को बि औखो कम पूरो करे सघजे थो। संगठन में वॾी ताक़त हूंदी आहे। इन ॻाल्हि जो अनुभव ज़िंदगीअ में कदम कदम ते थींदो आहे। सियाणो काओ बि टंगो फासे। जेको शख्स पाण खे ॿियनि खां वधीक होशियार सम्झंदो आहे ऐं पंहिंजे चालाकीअ सां ॿियनि खे फासाइण लाइ ॼार विछाईंदो आहे, सो पंहिंजे विछायल ॼार में पाण ई फासंदो आहे। वधीक सियाणप ॾेखारण वारे शख्स ते टोक करण लाइ इहो पहाको कत वाणबो आहे। ॾिनो थिए न किनो, पोख घणो त थिए घणो। कंहिंजो ॾिनो बेकार न वेंदो आहे। जीअं हिकु दाणो पोखबो आहे त उन सां अनेक दाणा पैदा थींदा आहिनि। कंहिंजो ॾिनो कॾहिं अजायो की न वेंदो आहे। थोरो ॾिसी उड़हो न थीजे, घणो ॾिसी सरहो न थीजे। हिन पहाके जो मतलब आहे त मन जे सुख ऐं संतोष लाइ जेके भी कुछ पाण वटि मौजूद हुजे उन ते राज़ी रहण घुर्जे। घणो ॾिसी खुश न थीजे ऐं थोरो ॾिसी अजायो दुख न करण घुर्जे। किथे अगे की न, किथे लभे की न। किथे का शय आहे त उन जो कदर नथो थिए, किथे त वरी उहा शय मिले ई नथी। जिनजी यादगिरी तिखी से सदाई दुखी। इंसान जी जिंदगीअ में घणियूं ई दुख भरी घटनाऊं थियनि थियूं। केतिरा ई अणवणंदड़ वाक़िया थियनि था। जेकॾहिं असीं उन्हनि खे हमेशा यादि रखंदासीं त दुखी थींदासीं। इन करे इन्हनि खे विसारे अॻिते वधण में ई भलाई आहे। कारो कोयलो अछो न थिए तोड़े टोपे खीर में। कंहिं सॼण माण्हूअ सां गॾु बीहण सां को दुष्ट माण्हू सॼण कोन थी वेंदो आहे। बुरो माण्हू पंहिंजी ख़राब हालत ऐं कुदा कम की न छॾींदो आहे। इल्लत वञे आदत न वञे। दवा करण सां बीमारीअ खां छुटकारो पाए सघजे थो, पर आदत छुटण ॾुखी ॻाल्हि आहे। माण्हू आदत खां मजबूर हूंदा आहिनि। पाप जी माया पिरा छत जाया। कूड़ कपट ऐं पाप सां कमायल धन घणे वक्त ताईं न रहंदो आहे। अहिड़े क़िस्म जो धन बुरायुनि जो सबब बणिजे थो। अहिड़े धन जो अंत बि वरी अहिड़ो ई थिए थो जो पछताव खां सवाइ कुझु नथो बचे। उहाई ज़बान उस में विहारे, उहाई छांव में विहारे। कंहिं इंसान जी सुठाई ऐं बुराई संदसि ज़बान ते मदार रखंदी आहे। ज़बान हिकु दुधारी तलवार आहे। इन जो विवेक बिना इस्तेमाल कबो त बेहद नुक़सान थींदो। अगर इन जो सही इस्तेमाल कबो त पंहिंजो बि भलो थींदो ऐं ॿिए जो बि। मान जो बुखियो हर को, नान जो बुखियो को कोन। इज़त वारे माण्हूअ खे हमेशा पंहिंजे इज़त जी परवाह हूंदी आहे। हू बुख कढण पसंदि कंदो पर पंहिंजो मान न विञाईंदो। इन करे घर आए महिमान खे जोगो मान ॾिजे।
माप पीअण सां उन थी न रहंदी। जेतिरी घुर्ज हुजे उन खां जे तमामु घटि शइ मिले त कमु पूरो न थींदो आहे। जहिड़ो तहिड़ो कमु करण सां कमु कोन सिद्ध थींदो आहे। याणो चवे सियाणो विञाए। को याणो का ॻाल्हि करे त उन ते अखियूं ॿूटे विश्वास न कजे। हर माण्हूअ जी हर ॻाल्हि विश्वास करण जोगी न हूंदी आहे। अगलो जेका ॻाल्हि करे तंहिं ते वीचार करण खां सवाइ एतबार न करण घुर्जे। सिज बि को तिरीअ हेठां लिके जीअं सिज खे तिरीअ हेठां लिकाइण नामुमकिन आहे, तीअं जग ज़ाहिर ॻाल्हि खे लिकाए न सघिबो आहे। आङुरीअ न हॾणु लोक तमाशे आयो। आङुरीअ खे न हॾणु हिकु साधारण ॻाल्हि थींदी आहे, पर के तमाशबीन बि थींदा आहिनि जेके रवाज़ी ॻाल्हि ते बि